अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सी रया यो अकबर मज़ारी ऑफिशियल माया जो होस्ट अकबर मज़ारी आरजी जोश फेसबुक ते सियासी रुझान मुहिमूं या बहस जल्दी शुरू थियनि था ऐं जल्दी ख़त्म थी वञनि था। इहे ज़मीनी हक़ीक़तुनि जे भेट में घटि पाइदार हूंदा आहिनि। अॼु असांजो टॉपिक आहे धरती धरणी जी तहरीक कादिर चांडियो, जेको थोरे ई अरसे में सिंध जे अंदरि एतिरो अॻिते आयो, नौजवाननि में मक़बूल थियो। सोशल मीडिया खां हुन पंहिंजी जदोजहद जी आगाज़ कई ऐं माण्हुनि सिंध जे माण्हुनि खे सुठी मोट ॾिनी। त हुन पंहिंजो हिकिड़ो सियासी पार्टी जंहिंजो नालो हुन रखियो धरती धरणी तहरीक, हुन जे ज़रिए हू सिंध जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते अॻभरो थियो, अचणु शुरू थियो। मीडिया ते मुख़्तलिफ़ शहरनि में जलसनि जलूसनि में सिंध जो आवाज़ बुलंद करणु शुरू कयो। लेकिन हुन वटि को जेको आहे तजुर्बो न हुयो या हुनजा के अहिड़ा साथी न हुया जेको हुनखे सिधो रस्तो या सही मशवरो ॾियनि हा। एतिरे में जेके ॿिया पुराणा सियासतदान हुया उन्हनि इनखे इस्तेमालु कयो। उन्हनि पंहिंजे मुख़ालिफ़नि खे हेठि ॾेखारण जे लाइ कादिर चांडे खे इस्तेमालु कयो। कादिर चांडियो उन्हनि जे चवण ते उन्हनि जे मुख़ालिफ़नि खे घटि वधि ॻाल्हाइणु शुरू कयो। नतीजे में उहे बि जेके मुख़ालिफ़ पार्टी वारा हुया उन्हनि जो तालुक़ बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां हुयो ऐं उन्हनि बि पंहिंजो असुर रसूख़ इस्तेमालु कंदे कादिर चांडे जे मथां एफआईआरूं दाख़िल करायूं, गिरफ़्तार बि थियो। कादिर चांडियो इहो वरजाईंदो रहियो त हुन जे मथां जेके एफआईआर आहिनि, हुन जे मथां जेके सख़्तियूं आहिनि, उहे सिर्फ़ु इन बुनियाद ते आहिनि त हू सिंध जे हक़नि जी ॻाल्हि करे थो। पर अंदरूनी ज़राए इहो ॿुधाइनि था त कादिर चांडे जे मथां जेके बि इल्ज़ाम हुया उहो उन सियासी मुख़ालिफ़नि जे लाइ हुन जेको घटि वधि ॻाल्हायो हो उन जे रिएक्शन तौर साम्हूं आया। चंद थोरे अरसे में अरूज ताईं पहुचण खां पोइ कादिर चांडियो अचानक पंहिंजे फेसबुक पेज ते हिकु ऐलान कयो। हुन इहो ऐलान कंदे पंहिंजे सभिनी चाहींदड़नि खे या पार्टी वर्करनि तोड़े सॼे सिंध जे अवाम खे मुख़ातिब थींदे चयो आहे त इंसान ग़लतियुनि खां पाक कोन्हे। हर इंसान खां ग़लतियूं थी सघनि थियूं ऐं उनखां बि शायदि थियूं हूंदियूं। हू दिली तौरु सभिनी खां मुआदरत करणु चाहे थो ऐं पंहिंजी सियासी जेका सफ़र आहे उनखे हिते ख़तमु करे थो। हाणे हू हिकु नए रूप में हिकु नए जज़्बे सां उहो मैदान में आयो आहे। हाणे हुनजो जेको मक़सदु आहे सिंध जे बेरोज़गार माण्हुनि खे रोज़गार ॾियणु। इन हवाले सां हू चाहे थो त सिंध जे बेरोज़गार नौजवाननि खे हू मुख़्तलिफ़ ऑनलाइन प्लेटफॉर्म ते पैसा कमाइण जा तरीक़ा सेखारींदो, रियल इस्टेट में उन्हनि खे बिज़नेस करण जा तरीक़ा सेखारींदो ऐं कार मोटर शोरूम जे हवाले सां उन्हनि खे गाइड कंदो। उनजो सियासी सफ़र त नाकाम थी चुको आहे। छा उनजो हे जेको नओं सफ़र आहे उनमें ई केतिरे देर ताईं अॻिते वञी सघे थो, सिंध जे अवाम खे छा इहो फ़ाइदो ॾेई